जुडो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त जुडो में क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां महांगाई करप्शन ऐं ला क़ानूनियत ख़िलाफ़ मीडिया सेंटर जुडो अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अवामी तहरीक अॻवान निसार भुरगड़ी, हैदर भट्टी, शाहिद ममताज़ ऐं ॿियनि अॻवान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी समूरी सिंध खे मंशियात फ़रोशन हवाले करे छॾी, जंहिंजे करे ॾोहनि दहाड़नि ऐं फुरनि ऐं चोरियुनि में तेज़ी अची वई। सिंध में हथे वठी महांगाई आसमान ते पुॼाए ग़रीबनि जो जीअण जो हक़ बि खसियो वियो, जंहिं सबबु आम माण्हू पा अटे लाइ ख़ुदकुशियूं पियो करे। हुक्मरान करप्शन करे मुल्क लुटे खरपती थी विया आहिनि, ॿाहिरि मुल्कनि में अयाशियूं पिया कनि। सिंध खे पीपल्स पार्टी मुकमल तौर तबाह ऐं बर्बाद करे छॾियो। हिन वक़्तु सिंधी माण्हू ज़ुल्म जी घणाई में पिसजी रहियो है। हिननि चयो त ॿोॾि मुतासिरनि लाइ आयल अरबे रुपया हुक्मराननि हड़प करे चुका आहिनि, अवाम खे को बि रिलीफ न मिलियो है। हिननि चीफ जस्टिस खां मुतालबो कयो त नोटिस वठी अवाम खे रिलीफ ॾियारे अवाम सां इंसाफ़ कयो वञे। मरकज़ी सॾ ते मरकज़ी कॉल जेका हुई ॾिनो हुई मोहतरम अयाज़ लतीफ़ अली जो तरफ़ां, त उनजे लाइ सिंध में जेका करप्शन आहे ऐं ख़ासि करे जेका महांगाई हिननि सूरत हाल पैदा थी वई आहे, उनजे ख़िलाफ़ु क़ौमी अवामी तहरीक सरापा एहतिजाज आहे। ऐं इहो मुतालबो खणी असीं हिते आया आहियूं त बसि सिंध मां पंहिंजो महांगाई ख़तमु करी वञे। सिंध में जेका ला कानून ते लॻी पई आहे ऐं पुलिस ऐं खां वठी धाड़ेल पंहिंजो मनमानी करे पिया वेठा आहिनि, पुलिस उन्हनि खे पुछण वारी कोन्हे। ऐं जेको माण्हू कंहिंजो को पुरअमन त शहरी आहियूं, पुरअमन पंहिंजा इलाइक़ा आहिनि, पुरअमन पंहिंजी धरती आहे, उनमें हींअर जीअण जो हक़ कंहिंखे बि कोन्हे। सभु को मार धाड़ लॻी पई आहे। ख़ासि करे डॉलर जा उॾाम रेट जेके किथे पहुता आहिनि, उनजे ख़िलाफ़ु अटो ऐं खाधे पीते जूं शयूं, दवाऊं, ॿियूं चोट ते चढ़ी वञनि त आवाम जो गुज़ारो कीअं थींदो। असां पाकिस्तान गवर्नमेंट खां ऐं सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो था करियूं त महांगाई ख़तमु करे। अवामी तहरीक मरकज़ जे सॾ ते असां अॼु जुडे में एहतजाज करे रहिया आहियूं करप्शन, लाक़ानून ऐं बदआमनी ऐं महांगाई जे ख़िलाफ़। समूरी सिंध जेका आहे हिननि पीपल्स पार्टी करप्शन जे नज़र करे चुकी आहे। तव्हां ॾिसंदा त सैलाब मुतासिरनि जेके समूरी सिंध में अरबे खरबे डॉलर आया, उहे हींअर हड़प करे चुका आहिनि। अॼु बि माण्हू जेके आहिनि बुखनि में पिया आहिनि, माण्हुनि वटि अटो न आहे, माण्हू परेशान आहिनि। हाणे जेके आहिनि बीमारी जेके दवाऊं आहिनि उहे बि महांगियूं पिया कनि। माण्हू जेको गोरी बि ख़रीद न करे सघे, माण्हू जेके तड़पी तड़पी मरी वञनि। हिननि खे जेको सिंध में जेका बर्बादी आंदी आहे, जेका तारीख़ में असां ॾिसी बि कोन था सघूं। जो माज़ी जेका ख़ुशहाल सिंध हुई, जेका सिंध जेका सोनवनी धरती हुई, अॼु उहा बर्बादी जो ॾेख ॾेई रही आहे। समूरा माण्हू परेशान आहिनि। समूरी सिंध हिननि मंशियात फ़रोशन जे हवाले करे छॾी आहे, जंहिं सबबु चोरियूं धाड़नि जो आज़ार वधी चुको आहे। माण्हू पंहिंजे घरनि में निंड सुम्ही नथा सघनि। उनजे लाइ असीं मुतालबो था करियूं सुप्रीम कोर्ट खां, सिंध जे चीफ जस्टिस खां, त सिंध में करप्शन, लाक़ानूनियत ऐं महांगाई ऐं हीअ जेका मंशियात फ़रोशन जे हवाले सिंध करे चुका आहिनि, उन्हनि ते अज़ालो कयो वञे। IG सिंध नोटिस वठे, अखि पटे, सिंध खे केॾांहुं कयो पियो वञे। उनजे लाइ असीं मुतालबो था करियूं त उन समूरनि मामलनि ते नज़रसानी कई वञे ऐं जेके मुलविस जेके धुरियूं आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वञे। करप्शन, लाक़ानूनत, ज़ुल्म हिकिड़ी बरबत लॻी पई आहे। सॼी सिंध खे हिननि ज़रदारी माफ़िया तबाह करे छॾियो आहे। मंशियात उरूज ते माण्हू जेको सो अटे लाइ बि परेशान आहिनि। हिननि महांगाई उरूज ते करे छॾी आहे। असां चीफ जस्टिस पाकिस्तान का मुतालबो था करियूं फ़ौरन नोटिस वठी गरीब अवाम के रिलीफ ॾिनो वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रांझन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।